लाड़काने शहर में बदअमनी जी बाहि भरी वई। लाड़काने जी पुलिस मुकम्मल नाकाम। एसएसपी अब्दुल रहीम शिराज़ी ॾोहारनि ते कंट्रोल न करे सघियो। फौरन मरहूम एजाज़ अली मंगर खां 125 न ॾियण तां एजाज़ मंगल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जॾहिं त वारसनि लाश खे खणाए करे एसएसपी चौक ते मुकम्मल बंदि करे अब्दुल रहीम शिराज़ी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। सर अस्सलाम वालेकुम। सर लाड़कानो पीपल्स पार्टी ऐं बिलावल साहब जो शहर आहे ॾींहों ॾींहों बदअमनी उरूज ते आहे। सर मुंहिंजो छा चवणु आहे सर? बदअमनी आहे, बिल्कुलु आहे। सर हिनखे कंट्रोल केरु कंदो? सर एसएसपी लाड़कानो अब्दुल रहीम शिराज़ी साहब बि जेको आहे सो जवाबु ॾेई छॾियो आहे। सर उते मौजूद बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरे साफ़ इन के सवालनि जा जवाब न ॾेई सघियो।